सांगड़ कुछ ॾींहं अॻु पेरोमल थाणे जी हद में पहुरियत बेंजो मलगुए गवाड़गी संदसी बिरादरी जे माण्हुनि पारां मुबैना तौर अगवा करे तशद्दुद करण बाद बेहोशी वारी हालत में घर आॾो छॾे फरार थी वञण ऐं जवाबदारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई न थियण ते अक़लियती बिरादरी जे सभई माण्हुनि पारां जवाबदार जी गिरफ़्तारी ऐं पेरोमल पुलिस जी नाअहलीअ ख़िलाफ़ सांगड़ प्रेस क्लब में SSP ऑफिस आॾो एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़नि मोहल मिल खेतू मेघवाड़ तमाचीमल राजेश हरदसाणी ऐं ॿियनि दाहिंद चयो त कुझु ॾींहं अॻु भील बिरादरी जे माण्हुनि पारां पोरियत बेंजुमल खे मुबैना तौर अगवा करे तशद्दुद जो निशानो बनाइण बाद बेहोशी वारी हालत में घर आॾो फिटो करे जवाबदार फरार थी विया हुआ। जंहिं वाक़े जो केस पेरोमल थाणे ते दाख़िल करायो वियो, पर अॼु 4 ॾींहं गुज़री वञण बावजूद बि पेरोमल पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करण लाइ तयार न आहे। हुन वधीक चयो त पेरोमल पुलिस जवाबदार जो धुर बणियल आहे। हुन SSP सांगड़ नोटिस वठी SHO पेरोमल खे हटाए वञे ऐं तशद्दुद जो निशानो बणियल पोरियत सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।